ठोला खां रिपोर्ट कर रहे हैं मीर मोहम्मद फैज सुमरो जमीयत उलमा इस्लाम जेकमाबाद तरफा तहलके ठुल्ला जे यूसी मीरपुर बोर्डो में मज़लूम फलस्तीन ते थींदड़ ज़ुल्म ऐं नस्ल कुशी खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो JUI जे सिले में डॉक्टर H अंसारी, ज़िली जनरल सेक्रेटरी मौलाना सलीमुल्लाह बिरोही, मौलाना अब्दुल जब्बार रिद, हाजी मोहम्मद अब्बास बलोच, असदुल्लाह हैदरी, हाफिज अब्दुल करीम बुरड़ो, मौलाना अबू बकर बुरड़ो, मौलाना इमरान अली हुसैनी, मुफ्ती अब्दुल रज़ाक, मौलाना मोहम्मद इदरीस ऐं चाकर खान जखरानी जी अगवानी में मुज़ाहिरीन हथन में बैनर ऐं झंडा खणी जामिया मस्जिद मीरपुर बुरड़ो खां नारेबाज़ी कंदा मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदा स्टैंड ते पहुची धरणो हयो वियो। उन मौक़े ते सिरे अमीर AG अंसारीअ चयो त फ़लस्तीन ते थींदड़ मुसलसल बमबारी ऐं नस्ल कुशी आलमी ऐं मुस्लिम दुनिया जे मुंहं ते चमाट आहे। इसराइल ग्रेटर इसराइल जो ख्वाब ॾिसी रहियो आहे। हिन वधीक चयो त गज़ा खां पोइ लिबनान में दाख़िल थियल इसराइली फ़ौजनि जे वर्दियुनि ते ग्रेटर इसराइल जा नक्शा मुस्लिम हुक्मरान जे मुजरमाना बेहसी ऐं पुस्तलानी ख़ामोशी आहे। ग्रेटर इसराइल जे नक्शे में मिस्र जे दरिया नील खां इराक में नहर फ़ुरात ताईं जा इलाइक़ा यानी फ़लस्तीन, लिबनान, उर्दन, इराक, ईरान, शाम, मिस्र, तुर्की, सऊदी अरब, मक्का ऐं मदीने समेत ॿिया मुल्क शामिल आहिनि। हुन वधीक चयो त अक़वाम मुतहिदा मूजिब गज़ा जे तक़रीबन 21 लख आबादी मां 90% माण्हू बेघर थी चुका आहिनि। गज़ा में पहिरीं 6 ॾींहनि दौरान इसराइली हवाई फ़ौज 6000 बम किराया ऐं इंफ्रास्ट्रक्चर तबाहीअ सां 50 मिलियन टन खां वधीक मलबो गॾु थी चुको आहे। जेकॾहिं हाणे बेदार न थिया सो त पूरे विच ओभर तबाह थी वञे थो ऐं उन जो नालो निशान मिटिजी। ठट्टे खां ख़बर शामिल कंदासीं त गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल शिराज़ी मुहल्लो ठट्टो में मिडिल ऐं मैट्रिक ताईं तालीम हासिल कंदड़ ॿारनि खे तालीम जे स्कूल में तालीम खाते पारां ऐलानियल साइंस, टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग सां गॾोगॾु मैथमेटिक्स बाबति हक़ीक़ी ॼाण पहुचाइण लाइ स्टीम जे नाले सां हिकु तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां रोज़मर्रा जे इस्तेमाल में ज़ाया थींदड़ मटीरियल मां साइंसी मॉडल्स ठाहिया विया, जंहिंमें ग्लोबल वार्मिंग, अर्बन डेवलपमेंट समेत मुख़्तलिफ़ मॉडल्स शामिल हुआ। उन मौक़े ते स्कूल जे हेड मिस्ट्रेस मैडम फहमीदा मक़बूल शाह, साइंस जा मज़मून पढ़ाईंदड़ टीचर्स मिस पशमीना मेमुन, मिस अस्मा अंसारी ऐं ॿियनि टीचर्स सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हिन प्रोग्राम में मुनक़िद करण जो मक़सदु स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि खे मॉडल्स जे ज़रिए साइंस बाबति खेनि बहितर ॼाण ॾियणु आहे। हीअ तक़रीब मुनक़िद कई वई हुई जॾहिं त सिंध जे तालीम जे वज़ीर पारां पिणु अहिड़ा प्रोग्राम मुनक़िद करण लाइ सिंध जे तालीम खाते खे हिदायतूं जारी कई वयूं हुयूं, जंहिंखे पिणु साम्हूं रखंदे उहा तक़रीब मुनक़िद कई वई। उन मौक़े ते मॉडल्स ठाहींदड़ नियाणियुनि पारां तक़रीब में शिरकत कंदड़नि खे पिणु सदन पारां साइंस बाबति ठाहियल मॉडल्स बाबति ॼाण ॾिनी वई। शिरकत कंदड़नि पारां स्कूल टीचर शागिर्दनि खे ॾिनल तालीम ऐं शागिर्दनि पारां ठाहियल मॉडल्स खे पिणु साराहियो वियो। काज़ी अमन खां रिपोर्ट कर रहा है साहिल लाखो। काज़ी अमन लाइ ॻोठ दरगाह हज़रत मूसा भौर जो 252 सालियानो उर्स मुबारक दरगाह जे मुतवली ऐं यूसी ॾिणान जे चेयरमैन रईस नूर मोहम्मद चांडियो ऐं दरगाह जे फ़क़ीरनि मज़ार ते चादर चाढ़े इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते चयो त सिंध धरती अमन जी धरती आहे। वलियुनि बुज़ुर्गनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरण सां रूहानी सुकून मिलंदो आहे। दरगाह जा असां 7 पीढ़ियुनि खां ख़िदमतगार आहियूं। असां जेको कुझु बि उन्हनि जी दुआउनि जे बदौलत आहियूं। जॾहिं त मेले जे मलाखिड़े जी दावत ते पहुतल महिमाननि खे यूसी चेयरमैन रईस नूर मोहम्मद चांडियो ऐं रईस हिदायतुल्लाह चांडियो महिमान नादरा ऑफिसर अब्दुल फत्ताह डाहिरी, नादरा इंचार्ज असद अली डाहिरी, रईस बहराब खान मर, सरवर कलोई, मोहम्मद हसन सरदारी, मोहम्मद शफीक आरई, तोकीर अली सुमरो, राहिब खान मर समेत प्रेस क्लब काज़ी अमन जे सदर जावेद इकबाल भट्टी, साहिल लाखो, राना अब्दुल गफूर राजपूत, जुल्फकार अली लाखो, अली हैदर चांडियो ऐं ॿियनि महिमाननि खे अजरक ऐं लूंगियूं पारायूं वयूं। मलाखड़े में आयल महिमाननि खटींदड़ पहलवाननि खे इनामनि सां गॾु खूब दाद ॾिनो। जॾहिं त मलाखड़े में इलाइक़े वासियुनि जी वॾी रश नज़र आई। जॾहिं त मेले में दरगाह जे मुरीदनि, अक़ीदतमंदनि ऐं शौक़ीननि जी तफ़रीह लाइ ईरानी सरगस, चिड़ियाघर, मौत जो खूह, सिनेमा, रेल गाॾी, किशमिश, अछी मिठाई, ॻाढ़ी मिठाई, ॿारनि लाइ झूला, ॿेड़ियूं, रांदीकनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि। दादू खां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अल्ताफ हुसैन पंवर जी रिपोर्ट मुताबिक़ डिप्टी कमिश्नर दादू मोहतरम मुख्तियार अली अबड़ो साहब सां अवामी सोशल फोरम ज़िले दादू जे सदर समाजी अॻवान मुजीब पंवर मुलाक़ात शहरी मसइलनि ते गौर वीचार कयो वियो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मोहतरम मुख्तियार अली अबड़ो खे 1 महीनो अॻु शहर जे मुख़्तलिफ़ वार्डनि, सीसी ब्लॉक, घिटियूं, ड्रेनेज सिस्टम ऐं पीअण जो साफ़ पाणी, आरओ प्लांट जे बहाली लाइ लाॻापियल ऑफिसर्स खे सख़्तीअ सां पाबंद कयो वियो आहे। शहरियुनि खे हंगामी तौर ते रिलीफ ॾिनो। सीसी
घिटियों रोड तरक्याती कम करायो शहरन के सेहत जो सहूलतों जल्द फराम कई वेंदियूं। बिजली हथरादू लोड शेडिंग खत्म करण लाइ सेबको अमलदारन के पाबंद कयो वेंदो। सुई गैस इंतजामिया के हिदायत कई वेंदी। दादू अवामी सोशल फोरम जिले सदर समाज अगवान मुजीब पंवर चयो त डिप्टी कमिश्नर मोहतरम मुख्तियार अली अबड़ो जी ऑफिस हर वक्त गरीब अमीर माण्हुनि लाइ खुलियल आहे। असीं डिप्टी कमिश्नर जे अहिड़े अमल खे सारायूं था। मुआशरे में तमाम घणी बेरोज़गारी आहे। ऑफिस में न्याणी में नौजवान नौकरियुनि लाइ दरख़्वास्तूं खणी अचनि पिया, उन्हनि जे हल लाइ किरदार अदा कयूं पिया। रेवेन्यू खाते में खातेदारनि जे फर्द दाख़िलाउनि लाइ सख़्त हिदायतूं कयूं आहिनि ऐं अवाम जे मसइलनि खे जल्द हल कयो वेंदो। ब्यूरो चीफ जिला दादू MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मूजिब मेहड़ भरसा नव गोठ दरगाह मखतूम सैदी मुसाणी जे पोयां निकरंदड़ पुराणो रस्तो जेको कलहोड़ा ऐं हाफिजाबाद पीरजादा मोहल्ले का वेंदे हाई स्कूल ऐं प्राइमरी स्कूल नव गोठ खां पोइ रस्तो मुख़्तलिफ़ गोठनि खे मिलाए थो। केतिरनि ई गोठनि वारनि खे अचण वञण में पिण सहूलत आहे। उन्हनि सभिनी गोठनि खे नज़रअंदाज छो थो कयो वञे? ज़बरदस्ती नओं रस्तो करणु सुठो अमल न आहे। असुल रस्तो ठाराए ॿियनि गोठनि खे सहूलतूं फराम कई वञे। तफ़सील मुजिब नव गोठ भरिसां गोठ मिठू माछी जो दादागीर वॾेरो पठान खान सोलंगी पंहिंजे गुंडनि सां गॾु खाते वारी ज़मीन मां ज़ोरी हथियारनि जे ज़ोर ते रस्तो कढणु चाहे थो। उन मौक़े ते खातेदार गुलाम शबीर खोखर, अयाज़ अली सियाल, मोहम्मद कासिम पीरज़ादो, फ़कीर गुलाब पीरज़ादो, अजब पीरज़ादो, गुलाम हुसैन पीरज़ादो, मंसूर अली नव गोठ थाणे ते पहुची गोठ मिठू माछी जो बासर वॾेरो पठान खान सोलंगी, बासर रोशन अली सोलंगी, मोहम्मद हारून सोलंगी, निजाम अली सोलंगी, महबूब अली सोलंगी ॿियनि 50 ॼणनि नामालूम माण्हुनि ते NC दाख़िल कराए छॾी। पुलिस बर वक्त पहुची कम बंद कराए छॾियो आहे। ॻोठाणनि पंहिंजे तक जे MPA फयाद अली खान बुट ऐं MNA इरफान ज़फर लगारी चेयरमैन गुलाम मुस्तफा सियाल खे अपील कई त असुल रस्ते खे रोड मंज़ूर कराए न वञे। जितां तक़रीबन 5-6 गोठनि जो लंघ आहे, उहो रस्तो केतिरनि ई गोठनि खे मिलाए थो। मीरपुर बठोरो में रिपोर्ट कर रहा है गुलाब गुलचुने जो झोक शरीफ में गोठाणन जो वैक्सीनेटर खिलाफ एहतजाज कुछ ॾींहं अॻु सेहत मर्कज़ तां नंढड़ीअ खे पैदाइशी टुको लॻरायो जेको ख़राब थी वियो ऐं मासूम ॿारड़े जी बाह ख़राब थी वई। नोटिस वरितो वञे। गोठाणा तफ़सील मुजिब झोक शरीफ जे ॻोठ मोहम्मद सिद्दीक रिंद जे गोठाणनि सिद्दीक रिंद, मोहम्मद रिंद, रमज़ान रिंद, अब्दुल्लाह रिंद ऐं ॿियनि प्रेस क्लब झोक शरीफ पहुची एहतजाज कंदे ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु असां 20 ॾींहंनि जे ॼावल मासूम हमीदुल्लाह खे बुनियादी सिहत मर्कज़ झोक शरीफ खे खणी आयासीं, जिते वैक्सीनेटर हारून मेमण खे पैदाइशी टुको आयो। टुको लॻण खां पोइ ॿारड़े जी बाह ख़राब थी वई आहे, जंहिंखां पोइ असां खेसि मीरपुर बठोरो ऐं ॿियनि शहरनि में प्राइवेट डॉक्टरनि खे ॾेखारियो आहे, पर ॿारड़ो सिहतयाब न थी सघियो आहे। हुननि सिहत खाते समेत आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। रिपोर्टर अमजद हुसैन जरवार की रिपोर्ट के मुताबिक SSP बदीन शिराज ने सिर्फ फांसी की हिदायत पर SHO थाना टंडो गुलाम अली और उनकी पुलिस टीम ने इंटेलिजेंस की बुनियाद पर 3 अफगान बाशिंदे और एक सहूलतकार को गिरफ्तार कर लिया है। गिरफ्तार की जाने वालों में पेशावर के रिहायशी अमीर खान पठान अपने साथी 3 अफगानियों को पाकिस्तानी शनाख्ती कार्ड बनवाने के इरादे से ला रहा था कि पुलिस ने गिरफ्तार कर लिया। उनकी गिरफ्तारी टंडो गुलाम अली टोकरी डिगड़ी रोड पर अमल में आई है। गिरफ्तार होने वाले अफगानी बाशिंदों में जमील पठान, हिदायतुल्लाह पठान और असीसुल्लाह पठान शामिल हैं। मुलजमान के खिलाफ थाना टंडो गुलाम अली पे फॉरेन एक्ट के तहत मुकदमा दर्ज कर लिया गया है। गिरफ्तार मुलजमान से मजीद तफ्तीश जारी है। ठुल्ला खां रिपोर्ट कर रहे हैं मीर मोहम्मद फैज सुमरो जी रिपोर्ट मुताबिक ठुल्ला में GS सिंध कौमी माज बशीर ग्रुप पारां ठुल्ला शहर में वतंदड़ बदअमनी के खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कामरेड वसीम कुरैशी, लियाकत सरकी, शाहिद सरकी, डाडो कुरैशी, सिराज सरकी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कारकुननि हथनि में पार्टी जा झंडा खणी शहर के मुख़्तलिफ़ चौराहनि खां पुलिस इंतजामिया खिलाफ नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब अॻियां पहुची सख्त एहतजाज कयो। उन मौक़े ते जिस्कम अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस जी लापरवाही जे करे ज़िले कश्मीर कंदकोट तालुके ठुल्ला शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। ठुल्ला में मोटरसाइकिलूं चोरियूं, घरनि मोंथाड़ा फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हुननि चयो त बदअमनी सबब तालुके कंधकोट ऐं ठुल्ला जा शहरी गैर महफूज़ थी विया आहिनि ऐं शहर में रोज़ चाबी चोर मोटरसाइकिलूं चोरियूं करे आसानी सां फरार थी वञनि था ऐं पुलिस जी नाअहली करे ज़िलो कश्मीर ऐं तालकोट ठुल्लो धाड़ेलनि जे गढ़ बणिजी वियो आहे। हुननि चयो त गुज़िरियल ॾींहुं फोरन जे हथां लाशारी बिरादरी जे मासूम नौजवान 7 वरियनि जे जमील उर्फ अली लाशारी खे हथियार बदन गोलियुनि जो खाज बणाए बेतरी सां क़त्ल करे छॾियो आहे, जेका पुलिस जी नाअहली आहे। आख़िर में अॻुवाणनि चयो त कश्मीर कंधकोट तालुके ठुल्ला शहर ऐं आसपास वारनि इलाइक़नि मां वधंदड़ बदअमनी खे फौरन ख़त्म कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।
नौशर फिरोज खां रिपोर्ट कर रहे हैं जुल्फकार ट्रगर। ब्रेकिंग न्यूज़ पंहिंजे नाज़रीन खे ॾींदा त नौशर फिरोज क़ाइम कॉलोनी नौशर फिरोज जो रहवासी अब्दुल वहाब मेमून नेशनल प्रेस क्लब ते पहुची दाहीं ते ॿुधाए त कुछ महीना पहिरियां क़ाइम कॉलोनी नौशर फिरोज मां इम्तियाज़ पीरज़ादो जे घर में धाड़ो लॻो हुयो। घर धणी इम्तियाज़ पीरज़ादो शहरनि मुड़सी करे उन्हनि 3 धाड़ेलनि खे पकड़े SHO असद नबी खीची हवाले कयो। SHO असद नबी खीची हाफ फ्राई जो ड्रामो करे सोना ज़ेवर फबाइण लाइ हिक फोरो खे भॼाए हिक कंकण ज़ाहिर कयो। बाक़ी सभु सोन लिकाए मूंखे हैदराबाद पकड़े मूं ते तशद्दुद करे मूंखे उन में फासायो ऐं मूं ते धाड़े जो न पर पुलिस सां मुक़ाबले जो केस दाख़िल कयो आहे। काल्ह जॾहिं मां सुनाईअ तां वापसि अची रहियो हुयुसि त इम्तियाज़ पीरज़ादो संदसि भाउर मूंखे धमकियूं ॾिनियूं आहिनि त मां टंक खां मंडो आहियां, हली बि नथो सघां। मूं ते कॾहिं कॾहिं केॾी महिल अबड़ान त केॾी महिल नौशर फिरोज त कॾहिं वरी मोरो कूड़ा केस दाख़िल करे मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मां IG सिंध DIG शेख बि नज़ीराबाद SSP नौशर फिरोज खे अपील थो करियां त मूं मिसकिन सां इंसाफ़ कयो वञे। मीरपुर खास खां सुमार समय जी रिपोर्ट मुताबिक़ मोहम्मद फैज़ान अंसारी ऐं संदसि घरवारी उम्मे कलसूम जी अपील हिरासमेंट खां बचायो वञे। मीरपुर खास मोहम्मद फैज़ान अंसारी ऐं संदसि ज़ाल उम्मे कलसूम मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त उन्हनि 10 मार्च 2023 ते पसंदि जी शादी कई हुई, तॾहिं खां वठी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उम्मे कलसूम जेका सदर हैदराबाद जी रहवासिन हुई, संदसि वालिद जो नालो अब्दुल्लाह मुगल आहे, ॿुधायो त उहा पंहिंजे मुड़ुस सां मुतमइन ऐं ख़ुशि आहे ऐं खेनि शादीअ खे अटकल 1.5 साल गुज़री चुको आहे। दाह न्यूज़ मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त उम्मे कलसूम जो भाउ मोहम्मद हसनैन रज़ा मुसलसल खेनि धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं FIR जे नाले ते हिरासमेंट करे रहियो आहे। हसनैन मुख़्तलिफ़ बहाननि सां खेनि थाणे में सॾाए ऐं पोस्टुनि ते तलब करण जी कोशिश करे रहियो आहे, जंहिंजे करे उहे सख़्तु ज़हनी परेशानी में आहिनि। मोहम्मद फैज़ान ऐं उम्मे कलसूम DIG SSP हैदराबाद SHO सदर ऐं SSP मीरपुर ख़ास खां अपील कई आहे त खेनि हिन मामले में तहफ़ुज़ न वञे ऐं संदसि ख़ुशहाल ज़िंदगीअ में मुदाख़लत न कई वञे। हुननि दरख़्वास्त कई आहे त खेनि संदन ख़ानदान खे हिरासा करण खां बचायो वञे त जीअं हू अमुन ऐं सुकून सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि। डिगड़ी तालका रिपोर्टर अमजद हुसैन जरवार जी रिपोर्ट मुताबिक़ बदीन तेज़ रफ्तार मोटरसाइकिल मुबैना तौर ब्रेक फेल थियण सबब डिप्टी कमिश्नर ऑफिस जे मेन दरवाज़े सां टकराइजी वई। बदीन मेन गेट जे शीशो जो दरवाज़ो टुटण सबब मोटरसाइकिल सवार सख़्तु ज़ख़्मी इंडस अस्पताल दाख़िल। मीरपुर बठोरो खां गुलाब गुलजोन जी रिपोर्ट मुताबिक़ सजावल खां बठोरो शाह करीम टंडो मोहम्मद खान तरफ़ सिंगल रोड ते हलंदड़ मुसाफ़िर वेननि सां बि अहिड़ी हालत जहिड़ी जंगशाही झंपर जे कोहिस्तानी रोड ते हलंदड़ मुसाफ़िर बसनि सां हूंदी आहे। वेन जी छत मथां 2 क्रिंचियां मासूम स्कूली ॿारनि खे विहारे तमामु मुश्किल में सिंगल रोड ते सफ़र करण बि हिकु इंतहाई ख़तरनाक अमल आहे। SSP सजावल खे घुर्जे त मुसाफ़िर वेननि ड्राइवरनि जे गफ़लत ख़िलाफ़ तुर्त अहिड़ी और ओवरलोडिंग जो नोटिस वरितो वञे त जीअं कंहिं क़िस्म जो को बि हादिसो पेश न अचे, नई मासूम जानियुनि जो को नुक़सान थिए। नौशर फिरोज खां रिपोर्ट करे जुल्फकार ट्रगर सिंध अंदर सहाफ़िन सां थींदड़ फुरन ऐं मुख़्तलिफ़ वारदातुनि ख़िलाफ़ सहाफ़ी इत्तेहाद जे सॾ ते नौशर फिरोज में एहतिजाज कयो वियो। एहतिजाज जी अॻुवाणी सिंध सहाफ़ी इत्तेहाद जे सॾ यूनिस राजपर, मौला बख्श मशहूरी, मसरूर चांडियो, ख़ादिम सियाल, तनवीर कुरैशी, अतीक विस्तरो, मुर्तज़ा सुमरो, सुहेल राजपर, महर विस्तरो, फरीद लाशारी, हसनैन चन्ना ऐं ॿिया करे रहिया हुआ। हुन मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में को बि माण्हू महफ़ूज़ न आहे। हाणे हक़ सच लिखण ते सहाफ़िन खे टारगेट करे फुरियो लुटियो वञे थो। 3 ॾींहं ॼाम छोरो में सिंध सहाफ़ी इत्तेहाद जे मरकज़ी सदर नेमत खोड़ो जे भाइटे मंसूर अली खोड़ो खे फोरू गोलियूं हणी मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि, जॾहिं त ॿिए तरफ़ खां मिठियाणी सहाफ़ी ज़ाहिद पंवर ते कूड़ो केस दाख़िल करण ऐं सहाफ़ी इम्तियाज़ भट्टी समेत सहाफ़ी ख़ालिद चांडियो खां फोरू गाॾी फुर करे विया आहिनि। पुलिस बि ॾोहारियुनि जे साथारी बणियल आहे। असां हुकूमत सिंध ऐं वस वारनि खे अपील था कयूं त पुलिस अघुर निंड में सुतल आहे, उनखे जाॻायो वञे। ॿी सूरत में सिंध सहाफ़ी इत्तेहाद एहतिजाजी तहरीक जो सॾु ॾींदी। नौशर फिरोज खां जुल्फकार ट्रगर जी रिपोर्ट मुताबिक़ नाज़रीन खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदालू। नौशर फिरोज भरसां ॻोठ गाज़ी खान ट्रगर में ज़मीन जे तकरार तां ट्रगर बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो लठियो कुहाड़ी लॻण सबब 7 ॼणा ज़ख़्मी। नौशर फिरोज ज़ख़्मियुनि में वज़ीर ट्रगर, शमीर ट्रगर, मोहम्मद लाइक, अबरार अली, अलह बचायो ट्रगर, बख्शल ट्रगर, महबूब ट्रगर सख़्तु ज़ख़्मी। समूरनि ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल नौशर फिरोज पहुचायो वियो आहे। नौशर फिरोज थाणे ते 2 धुरनि जी रिपोर्ट दर्ज कराई आहे। अञा ताईं FIR दाख़िल न थी सघी आहे।
खानवाड़ खां रिपोर्ट कर रहियो आहे आफ्ताब इक़बाल। बिजली जे हथरादू टिखी लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी ऐं दुकानदार रोडनि ते निकिरी आया। एहतजाजी रैली शाही बाज़ार में धरणो ऐं रैली कढी सख़्तु नारेबाज़ी कई। शहरी इतिहाद वापारी एसोसिएशन जे सॾ ते शहरियुनि ऐं दुकानदारनि सेबको अमलदारनि ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कंदे मुज़ाहिरीन मुतालबो कयो त खानवाड़ शहर में रोज़ानो गैर एलानिया 22 कलाक बिजली जी सप्लाई बंदि कंदड़ सेबको अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खानवाड़ शहर ऐं भर पासे जे ॻोठनि मां लोड शेडिंग ख़तमु कई वञे।